सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सोहणो नबी सरदारा मेरा जले थो तयारा बोरा कते थो सवारा। सोहणो नबी साईं सोहणो नबी सरदारा मेरा जले थो तयारा बोरा कते थो सवारा। सोहणो नबी साईं रजबी सतावी रात हुई जिबरील आंदो पैगाम आ रब तोखे आहे गुराइयो मथे व्यो मुहम्मद जाम आ। रजबी सतावी रात हुई जिबरील आंदो पैगाम आ रब तोखे आहे गुराइयो मथे व्यो मुहम्मद जाम आ। रब जो कयो दीदारा मेरा जले थो तयारा बोरा कते थो सवारा। सोहणो नबी साईं मेरा जले थो तयारा सोहणो नबी साईं। अरणा वरन जी रात हुई रहमत वारी बरसात हुई महबूब जी अल्लाह सां केडी भली मुलाकात हुई। अरणा वरन जी रात हुई रहमत वारी बरसात हुई महबूब जी अल्लाह सां केडी भली मुलाकात हुई। रब जो नबी सां प्यारा मेरा जले थो तयारा बोरा कते थो सवारा। सोहणो नबी साईं सोहणो नबी सरदारा मेरा जले थो तयारा बोरा कते थो सवारा। सोहणो नबी साईं हूरन मलाइकन भी क्यों मदनीअ जो इस्तक़बाल आ चेहरो ॾिसी सभिनी चयो सोहणो नबी लजपाल आ। हूरन मलाइकन भी क्यों मदनीअ जो इस्तक़बाल आ चेहरो ॾिसी सभिनी चयो सोहणो नबी लजपाल आ। सब जो नबी पगदारा मेरा जले थो तयारा बोरा कते थो सवारा। सोहणो नबी साईं सोहणो नबी सरदारा मेरा जले थो तयारा बोरा कते थो सवारा। सोहणो नबी साईं तुंहिंजी शान तां मां गौर थिया ओ मुंहिंजा सोणा मुस्तफ़ा खोखर गुलाम नबी चवे ना तूं पयो तुंहिंजो लिखां। तुंहिंजी शान तां मां गौर थिया ओ मुंहिंजा सोणा मुस्तफ़ा खोखर गुलाम नबी चवे ना तूं पयो तुंहिंजो लिखां। तुंहिंजे सदके बेड़ो पारा मेरा जले थो तयारा बोरा कते थो सवारा। सोहणो नबी साईं सोहणो नबी सरदारा मेरा जले थो तयारा बोरा कते थो सवारा। सोहणो नबी साईं सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।